में हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन के नाले ते औरत सां मुबैना ज़्यादती जो इंकशाफ साम्हूं आयो आहे। पुलिस औरत की शिकायत ते असिस्टेंट कमिश्नर कशमोर ख़िलाफ़ कार्रवाई का इनकार करे छॾियो आहे। ऑपरेशन मुतासिर औरत इल्ज़ाम आयो आहे त असिस्टेंट कमिश्नर कशमोर घर न ड्राइण जो वाइदो करे पंहिंजे बंगले ते घुरायो ऐं ज़्यादती जो निशानो बणायो। उन बावजूद घर ड्राहे पट कयो वियो आहे। एसी धोखे सां मुंहिंजी लॼ लुटी वियो ऐं मूं SSP खे शिकायत भी कई, पर पुलिस कार्रवाई करण का इनकार करे छॾियो आहे। मूंखे असिस्टेंट कमिश्नर जे घर वठी वेंदड़ जेको गनमैन आहे उनखे क्वार्टर घाट कयो वियो आहे। औरत तरफ़ां AC ते जेके इल्ज़ाम लॻाया विया आहिनि इन मामले ते ॻाल्हि ॿोल कयूं पिया। असिस्टेंट कमिश्नर कशमोर अयाज़ सुमरो साहब असां टेलीफोन लाइन ते आहिनि। अस्सलाम वालेकुम अयाज़ सुमरो साहब। जी वालेकुम। छा चवंदा अवां औरत पारां अवां मथां इल्ज़ाम लॻाया विया आहिनि? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम साईं, ईमानदारी सां मां पंहिंजे सच्चाई सां ॿुधायां तव्हांखे त हिन जे इल्ज़ामात में घरे बराबरि सच्चाई कोन्हे, ग़लति बेबुनियाद मन ग़लति ऐं कंहिं माण्हू जे चवण ते इल्ज़ामात आहिनि। हिन औरत खे मां हिकु मिंट लाइ बि न सुञाणा। पहिरीं ॻाल्हि, ॿी ॻाल्हि इहा आहे त अल्हम्दुलिल्लाह असांजो हुन सां कंहिं क़िस्म जो कोई इंटरेक्शन न रहियो आहे, न थींदो। सभु ग़लति आहे, बेबुनियाद आहे ऐं हू हिकु ब्लैकमेलिंग ऐं कंहिं माण्हू जे चवण ते ई असांखे इहो परेशान करे थी, जंहिंजा मूं वटि मुकमल सबूत आहिनि। हू माण्हू आहे हितां जो लोकल हिकिड़ो इन्फ्लुएंशियल आहे जेको ग़लति कमु असांखो करणु चाहे पियो। असांजी ऑफिसिस मां असां इंतकालात करणु घुरे पियो जेके असां न कया, जंहिंजे करे हिन औरत खे इस्तेमालु करे आंदो अथई। ॿियो तव्हां गुडू शहर जे कंहिं बि माण्हू खां पुछो त हिन औरत जी छा पंहिंजो किरदारु आहे ऐं हिन औरत जो कहिड़ो पंहिंजो सोशल स्टेटस आहे, उहो तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। पोइ तव्हां असिस करे सघंदो त हिन औरत ही सच थी ॻाल्हाए या नसूरो कूड़ थी ॻाल्हाए, ग़लति ऐं बेबुनियाद प्रोपेगेंडे ते कमु करे थी, ब्लैकमेलिंग ऐं चीटिंग लाइ। ठीकु आहे अयाज़ सुमरो साहब, हिन तव्हां टाइम न्यूज़ ते लाइव आहियो, अवां ॿुधायो न त उहो कहिड़ो माण्हू आहे जंहिं अवां ख़िलाफ़ अहिड़े क़िस्म जो बयानु ॾियारायो आहे इन औरत खां? साईं, हिनखे इस्तेमालु करे रहियो आहे। हिते इसार खोसो आहे, एक्स चेयरमैन टाउन कमेटी आहे, हुनजा असां ग़लति कमु हुया, के खाता हुया, इनकालात हुया, हुनजो पंहिंजे भाउ सां मसइलो हुयो ज़मीननि जो, जेको असां उहे ग़लति कमु न कया आहिनि, जंहिंजे आड़ में आए ॾींहुं असांजे ख़िलाफ़ हाणे लास्टली असां हीउ जेको इंक्रोचमेंट जो एंटी इंक्रोचमेंट ड्राइव हली आहे, इन में इरिगेशन डिपार्टमेंट आहे, इन में पुलिस आहे, इन में रेवेन्यू आहे या मां आहियां, त मूंखां अलावा ॿिया बि काफ़ी ऑफिसर्स आहिनि। ॿिए कंहिंजो नालो न आहे, रुगो मुंहिंजो नालो वरितो वञे, रुगो इन करे की उहो इसार खोसो ई आहे। एक्स चेयरमैन जेको पंहिंजी बदमाशी ऐं पंहिंजी ॻाल्हि मञराइण लाइ ग़लति कमु खे अॻिते वधाइण ऐं ग़लति कमु कराइण जे करे ई हिन औरत खे इस्तेमालु करे थो पियो ऐं मूं वटि मुकमल सबूत आहिनि। मां तव्हां सां हिकिड़ो इन औरत जे ई वेझे माण्हू जी हिकिड़ी कन्वर्सेशन ॿुधायां थो, जंहिंमें उहो पाण मञे थो त इसरार खोसो हिन खे इस्तेमालु करे थो पियो। ठीकु आहे अयाज़ सुमरो साहब, अवां इल्ज़ाम लॻायो पिया त टाउन कमेटी जो चेयरमैन आहे इसरार खोसो, जंहिंजी चुर्च ते इन औरत पारां अहिड़ो इल्ज़ाम लॻायो वियो अवां मथां। औरत जेको प्रेस कॉन्फ्रेंस करे अवां मथां इल्ज़ाम लॻायो आहे, उहो औरत जी वीडियो जेका आहे उहा असां टाइम न्यूज़ ते ॾेखारियूं पिया नाज़रीन खे। अवां असां सां टेलीफोन लाइन ते ई मौजूदु रहो त जीअं अवां जो मौक़िफ़ असां नाज़रीन ताईं पहुचाए सघूं। जी सर, अयाज़ अहमद सुमरे ने उधर आया था, जगह देखने पर मुझे बोला था कि तुम्हारी जगह में बचाऊंगा। बंगले पे मैं गई थी, उधर बंगले पे मेरी इज्जत उसने ली थी, फिर भी मेरी जगह उसने नहीं बचाई थी। जो गुड्डू पे ऑपरेशन चल रहा था उधर भी नहीं आया था, शहनशाह मोहल्ले में उसके आगे जो ऑपरेशन चला था उधर आया था। ये मेरे साथ जुल्म हुआ था, मेरे पास रिकॉर्डिंग है, उसकी गाड़ी की मूवी है। अयाज़ अहमद सुमरो सर। वो अपना छा में आईनी में एशिया सर, एशिया जी सर जी। असां सर ज्यादती कई था सर, एॾो ज़ुल्म मथो जो आर्डर आयो आईनी जात में न हुयो, असांजी इज़त छो खेॾियो आहे, एतिरी ज़ुल्म छो कयो अथसि? ना तव्हां सां ज्यादती करण जी कोशिशि कई या न कई सर, कई उनका मेडिकल तव्हां केॾे विया आहियो? कोई मेडिकल साईं असांखे उन एतमाद ॾिवायो न, कसमूं खणियूं अथसि हेॾे होॾे त मां अहिड़ो पंहिंजी जाह न किरंदुमि। उन एतमाद में मां चुप रहियमि, जॾहिं मुंहिंजी जाह किरायोसि पोइ मां एक्शन खयो आहे पंहिंजो। अयाज़ सुमरो साहब, अवां औरत जी ॻाल्हि ॿोल ॿुधी? मां मुकमल न ॿुधी आहे, छो जो कुझु अच्छा, औरत जेका आहे उहा तव्हां जो नालो खणी पई सिधो सऊं त अयाज़ सुमरो खे ज़्यादती जो निशानो बणायो। सहाफ़ी पारां पुछो त ज़्यादती जी कोशिशि कई आहे, ज़्यादती कई त औरत चयो त उन अवां उन सां ज़्यादती कई आहे। सुवाल ही पैदा नथो थिए, मां सोचे बि नथो सघां अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि ऐं न हिन में को हक़ीक़त आहे जे तव्हां एतबार कयो जो ईमानदारी ॻाल्हि पुछो त। बाक़ी हिन जो कैरेक्टर तव्हां गुडू शहर जे माण्हू खे पुछी वठो कीअं छा आहे ऐं कीअं आहे।
कश्मीर जो कोई महलो है शहनशाह महलो उते हदद के खिलाफ ऑपरेशन थियो आहे अवां जी निगरानी में ॿुधो गुडू शहर आहे एक्चुअली गुडू बैराज डिवीज़न आहे हुनजो एक्सीएन आहे शबीर रहमान भुट्टो साहब उन जी निगरानी में असां हुनजी मदद में विया आहियूं इहो असां जेको एंटी इंक्रोचमेंट ड्राइव आहे ऑनरेबल हाई कोर्ट सिंध जे हुकुम सां थियो आहे हाणे उन ड्राइव में जेके बि घर किरिया आहिनि ॿिए त अहिड़ी का शिकायत न कई हिन खे छा थी वियो पहिरीं ॻाल्हि नंबर ॿी ॻाल्हि इहा आहे त ही बाए हुकर क्रुक पंहिंजे हिसाब सां असांखे ब्लैकमेल कंदी रही आहे पर रुगो इसरार खोसे जे चवण ते पहिरीं ॻाल्हि ॿी ॻाल्हि इहा आहे त हाणे टियों ॾींहुं असां सां हिते हिकिड़ो आरएम बंदि आहे गुडू शहर में जिते असां एंटी इंक्रोचमेंट ड्राइव में बिज़ी हुयासीं त इन इसरार जे चवण ते असां ते उते पथराव थियो आहे असांजा माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि मुंहिंजी गाॾी डैमेज थी आहे असांजो एक्सीवेटर ख़तमु थियो आहे असांजी एफआईआर गुडू थाणे जे लाइ थी आहे हीअ हिकु वॾी मुनज़म साज़िश ऐं हिकिड़ी वॾी हले थी बदमाशी इसरार खोसे जी ऐं जंहिंजे करे असां पंहिंजो जीअं मां चवनि था त हीअ कमु को भॼी वञनि एंटी इंक्रोचमेंट ड्राइव न कनि असां त भई ऑनरेबल हाई कोर्ट जे हुकुम सां इहो कमु करायूं पिया डी सी साहब जन खे इनकी मुकमल ख़बर आहे इवन असांजे हायर अथॉरिटीज़ खे मुकमल ख़बर आहे त भई हे असांजो हिकु हुकुम न आहे हे ऑनरेबल हाई कोर्ट जे हुकुम ते कमु थिए थो ऐं उन जी डिविएशन में मां छा थो करे सघां मां कंहिंखे कहिड़ो वाइदो ॾेई सघां थो ठीक है अयाज सूमर साहब हाई कोर्ट जे हुकुम ते अवां एंटी इंक्रोचमेंट ड्राइव जेका आहे उन जी सरबराही कयो पियो ऑपरेशन हलंदड़ आहे वो ऑपरेशन रोकने के लिए या ॿिया कम करण जे लाइ अवां इल्ज़ाम लगायो आहे इसरार खोसो ते जेको टाउन कमेटी जो चेयरमैन आहे कहिड़ा कम आहिनि जेके अवां न कया जंहिंते इसरार खोसे जे चवण ते औरत अवां मथां इल्ज़ाम लगायो आहे भाई एक्स चेयरमैन टाउन कमेटी हुयो हुनजा कूड़ा खाता हुया हुनजे भाउ सां हुनजो जहिड़ो हुयो हिननि जी का ज़मीन आहे उहा ग़लति तरीक़े सां अलाट थी आहे उन ज़मीन जा कूड़ा कम न करण ते हू असां ते आए ॾींहुं अहिड़ा कम कराए थो पियो हाणे 3 ॾींहं पहिरियों असां हिकिड़ी एफआईआर दाख़िल करे आहे गुडू थाणे जे जॾहिं असांजे मथां पथराव थियो आहे और उन पथराव में बि इन माण्हू जो हथु आहे हाणे इहे सभु सबूत मूं वटि कलेक्ट थींदा था वञनि आहिनि ऐं हक़ीक़त आहे अच्छा अवां वटि इहे समूरा सबूत आहिनि त हीउ जेको इसरार खोसो आहे अॻूणो चेयरमैन आहे टाउन कमेटी जो उन जे चुर्च ते औरत तव्हां मथां इल्ज़ाम लगाया बिल्कुलु 100% उहे सबूत तव्हां मीडिया आॾो ज़ाहिर कंदा बिल्कुलु कंदासूं अॼु मां प्रेस कॉन्फ्रेंस बि कयां थो पियो ठीकु आहे ऐं हिन औरत जेको अवां मथां इल्ज़ाम हयो आहे इन इल्ज़ाम तहत जेकॾहिं पुलिस तव्हां सां राब्तो करे पई करण जी कोशिशि करे या करे तव्हां पुलिस सां सहकार कंदव बिल्कुलु मां हर क़िस्म जो सहकार कंदुसि हर क़िस्म जी इंक्वायरी लाइ पंहिंजे पाण खे सरेंडर कंदुसि पेश कंदुसि हर जॻह जिते बि क़िस्म इंक्वायरी थिए मां वेलकम मां हाज़िर आहियां ठीकु आहे वॾी महिरबानी अवां जी अयाज सूमर साहब टाइम न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल करण जे लाइ असिस्टेंट कमिश्नर कश्मीर जंहिंजे मथां औरत पारां इहो इल्ज़ाम लगायो वियो आहे त हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन जे नाले ते असिस्टेंट कमिश्नर खेसि घुराए करे लजालुट जो निशानो बणायो आहे उन असिस्टेंट कमिश्नर टाइम न्यूज़ ते लाइव पंहिंजो मौक़िफ़ ॾिनो आहे संदसि चवणु आहे त टाउन कमेटी कश्मीर जो अॻूणो चेयरमैन आहे इसरार खोसो जंहिंजी चुर्च ते इन औरत उन मथां अहिड़ो इल्ज़ाम हयो आहे 3 ॾींहं अॻु असिस्टेंट कमिश्नर मथां जेको पथराव थियो उन जे मथां हमिलो कयो वियो उहो बि इसरार खोसो जे चवण ते कयो वियो ऐं असिस्टेंट कमिश्नर उन ख़िलाफ़ केस बि दाख़िल कराए चुको आहे असिस्टेंट कमिश्नर जो चवणो त हुननि वटि समूरा सबूत मौजूदु आहिनि जेके हू मीडिया आॾो बि पेश कंदा ऐं औरत पारां मथनि जेको इल्ज़ाम लॻियो वियो आहे इन हवाले सां बि हू हर क़िस्म जी जांच में सहकार करण जे लाइ बि तयारु आहिनि